जय झूलेलाल, जय माता जी। तमामु सभी सिंधी भाउरनि ऐं भेणनि खे थाणा मां गंगाराम सेवाराम अमेश्वर जो जय झूलेलाल। मां कुझु ॾींहं पहिरीं हिकु ग्रुप में ॾिठो त कंहिं लिखियो आहे त असां सिंधियुनि खे पंचायत जे वोटिंग में वोट जो हक़ु मिलणु खपे। ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं असां वटि इहो आहे बि, क़ाइदो बि आहे, पर असांजा जेका मुखी साहब थियनि था उहे कहिड़े बेस ते हलनि था ख़बर नथी पए। हक़ीक़त में इहो जेको पंचायत जो कमु आहे हीअ निस्वार्थ समाज सेवा आहे। हिन में हिकु रुपयो बि मिलणु परे जी ॻाल्हि आहे, उल्टो असांखे हिन में पंहिंजा पैसा बि ॾियणु खपनि, इहो रूल आहे। तॾहिं उनजो ॻाल्हि समाज सेवा चवाबो। अॼु छा पियो थिए त अॼु असांजा जेका बि मुखी साहब ठहनि था 15-15 साल ताईं उथनि ई नथा। चवनि था अरे यार असांखे कुझु कमु थोरी आहे, पर संभाले वेठा आहियूं। अरे भई तव्हां संभाले वेठा आहियो त जे तव्हांखे कुझु हिन में आवक न आहे त तव्हां हर महीने हिसाबु ॾियो, हर साल हिसाबु ॾियो ऐं 5 साल खां पोइ ॿिए खे चांस ॾियो त ॿियो बि ॾिसे भई छा आहे छा न, त उन सां सभिनी खे अनुभव थींदो। मां तव्हां सभिनी खे हिकु निमाणी वेनिती कंदुसि त मुंहिंजे मन में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त असां छो न सर्वव्यापी श्री झूलेलाल बाबा संस्था जे नाले सां पूरे देश में हिकु संस्था रजिस्टर करायूं, जंहिंमें 7, 9, 11, 15 मेंबर ठहनि, हर शहर मां हिकु ठहे ऐं उहे रजिस्टर करायूं ऐं पोइ उन्हनि जी शाखा हर गांव हर शहर में बि सिर्फ़ु झूलेलाल बाबा, पोइ उन शहर जो नालो, जीअं त हाणे मां थाणा में रहां थो त झूलेलाल बाबा थाणे संस्था, झूलेलाल बाबा वडोदरा संस्था। इन करे असां जेका नंढा नंढा गांव शहर आहिनि उन्हनि में पंचायतुनि जी रजिस्ट्रेशन करायूं ऐं उन शहर में हिकु डिक्शनरी जो अभियान हलायूं जो पंहिंजे उन शहर में घणा सिंधी रहनि था, उन्हनि जा घर जा भाती, उन्हनि जा फ़ोन नंबर, इन करे हिकु डिक्शनरी ठाहियूं ऐं पोइ उते इलेक्शन कराए हर 30 साल खां पोइ हर उन नए मुखी साहब खे चेयर ते विहारियूं जेको असां सिंधी समाज जो कमु करे। इन बारे में मां तव्हांखे हिकिड़ी राय ॾींदुसि त चंड जे ॾींहुं किथे बि जे तव्हांजे आसे पासे झूलेलाल जो मंदरु आहे त उन मंदर में या वरी कंहिं खुले स्थान ते चांहि पे चर्चा जो प्रोग्राम करियो, उन में इहो विषय रखो ऐं उन खां पोइ तव्हां इहा शुरूआति करियो। त मां सम्झां थो जे असां ईअं कंदासीं त असां हिक ॿिए सां जुड़िजी वेंदासीं, असां हिक ॿिए जे हर सुख दुख में हाज़िर थींदासीं, असांजे नियाणियुनि जा कार्ज थींदा, असांजे छोकिरा जेका वॾी उमिरि में आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जी पार्टनरशिप मिली वेंदी ऐं उन्हनि जी लाइफ बि सुधरी वेंदी। इहा मुंहिंजी निमाणी वेनिती आहे। जेको बि वीडियो ॿुधे थो उहो सम्झे ऐं अॻिते वधाए त असां सिंधी हिकु कीअं थियूं। जय झूलेलाल, जय माता जी।